में त नवा आया आहिनि ऐं ॿियूं त 3-4 जेके असां इएं बि घणियूं 33 वारी बंदि आहे 3 इएं करायूं अथसीं ॿिया कुझु जेके शिकायतूं आहिनि 2-3 थोरो उन्हनि में पेचीदगियूं हूं उन्हनि जे लाइ थोरो वक़्तु निकिरंदो वक़्त जी ज़रूरत आहे उहो बि इंशाल्लाह हल थी वेंदियूं कागज़ात उन्हनि जा पूरा थी वेंदा त हल थी वेंदा हिकिड़ो केस असां वटि हलंदड़ आहे उहो गंभीर मामिलो आहे उन में थोरी देरि बि थी आहे पर ॾिसूं था अॼु उन्हनि असां सां वाइदो कयो आहे डिस्ट्रिक्ट एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर त असां रिपोर्ट तव्हांखे फाइनल कयूं था पोइ उन खां पोइ थींदी उन्हनि में इल्ज़ाम इहो हुयो त साईं को फैमिली जी औरत न आहे ॿी फैमिली जो ॿी कुटुंब जी औरत आहे उहा खणे थी पेंशन असांजे फैमिली में को इलिजिबल न रहियो आहे पर हू जेको आहे सो फाजरी करे खणनि था हाणे इहो केसि ताईं दुरुस्त आहे इहो कागज़ अचनि त पोइ उनजी वधीक तफ़्तीश थिए माण्हुनि जो कमु थिए थो मां सम्झां थो कुझु बहितरी त आहे सिस्टम में पर अञा इलाही बहितरीअ जी ज़रूरत आहे ख़ासि करे डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस हिन वक़्तु ताईं उहा फिगर तमामु तव्हांखे जॾहिं सॼे साल जी ॾिसंदुसि त ॿुधाईंदुसि या 2-3 सालनि जी जेतिरी कई आहे एवरेजली मूंखे लॻे थो त जेको आहे सो 15 एवरेजली 16 माण्हुनि जूं शिकायतूं हल थियनि थियूं असांजे हिन कचहरीअ में महीनेवार कचहरी पर हूअं त सॼो ॾींहुं जेको आहे सो डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस वारा बि कोशिशि आहिनि सिस्टम में कुझु बहितरी आई आहे पर अञा ताईं ॾिसो हमेशह इहो त देयर इज़ ऑलवेज रूम फॉर इम्प्रूवमेंट तव्हां बहितर खां बहितर कंदा ईंदव शिकायतूं ईंदियूं रहंदियूं ही पब्लिक डीलिंग ऑफिस आहे हिन में शिकायतुनि जो सिलसिलो हलंदो ईअं न आहे त को सफ़ा मुंहिंजो अची वञे पर बहितरीअ जी ज़रूरत आहे इंसानु जेको आहे सो दयानतदारीअ सां कमु करे इंशाल्लाह रिज़ल्ट मिलंदो